एड़ा नात खान ताके नातू बुधाइंदा एड़ा आलमे दीन ताके मुझे महबूब मदीने वाले साईं जूं गालियों बुधाइंदा जो ताजी दिल ठरी पवंदी दिल मदीनो बनजी पंदी वाग मदीने वरी पली चो सुभान अल्लाह। मारू मित्र मलही रजा सभई परख्यासी सोखिया भाए सबको ओखिया मंझ तू ही तू मौला मथा मो बुड़ो मल्ला हिजबाज जो चो सुभान अल्लाह। इन वक्त खिताब थींदो हजरत सैयद अजहर अली शाह दामत बरकात मालिया हुसैनी जन साहब जन के मां अर्ज़ रखदुम अचन आई खिताब सां असा के नवाजिन छो जो साईं परे जो म बदरे जतो जो साईं वरी वापसी वींदो इन करे साईं के असा वारो ॾियूं था छो जो अञा असा जा पोइते बाल में सगुरा आहिनि ऐं नात खाना भी आहिनि इन करे साईं जा असा 20 मिनट रखिया हूँ तो असां साईं जो अधु कलाक रखंदा आहियूं पर मसलो अहिड़ो थी वियो थोरो लाउड जो मसलो अहिड़ो थी वियो जो मथियों लाउड जो आवाज़ कोन पिया आयो जमायत ॿुधी न सघी अची न सघी इन जे करे थोरो इन करे लेट थी वया इन जे करे साईं जा असां 20 मिनट था रखूं चओ सुभान अल्लाह। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर दम दस्तगीर हजरत सैयद अजहर अली शाह हुसैनी दामत बरकात मालिया सदक व बलग रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह ताला जे लाइ आहे जो तारीफ़ जे लाइक़ आहे सना जे लाइक़ आहे उन्हीं जो मुल्क आहे उन्हीं जी मखलूक आहे। अल्लाह ताला पंहिंजे मुल्क में पंहिंजे मखलूक में जियां घुरे त करे सघे थो को बिराद के मुटाइण वारो नाहे अकेली ज़ात आहे। अल्लाह जो न वज़ीर आहे न मशीर आहे न सलाहकार आहे सारी कायनात अल्लाह जी मुहताज आहे। अल्लाह कंहिंजो मुहताज नाहे उहा बेनियाज़ ज़ात आहे। जंहिं अल्लाह कुन जे अमर सां ही समूरा जहान पैदा फरमाया उहो ई हर शइ ते वस वारो आहे। वतु इज़्ज़ु मन तशा वतु ज़िल्लु मन तशा बियदिकल ख़ैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। कंहिंखे शान ऐं इज़्ज़त अता फरमाए अल्लाह ताला जी मर्ज़ी आहे कंहिंखे ज़लील ऐं ख़्वार करे अल्लाह ताला जी मर्ज़ी आहे वो हर शय ते वस वारो आहे। जंहिं अल्लाह अॼु हिन सुहिणी मस्जिद में नूरे हुसैनी मस्जिद में जंहिंमें हुसैन जो नूर जंहिंजे नाले जी माना है हुसैन जो नूर नूरे हुसैनी उन मस्जिद में अल्लाह पांजे घर में असां के अज आंदो आ या ये महफिल सुनी अल्लाह नसीब कई आ। अल्लाह कंदो अल्लाह जे फज़ल ए करम असां पांजी झोलियूं भरे पो मोटंदासीं। सुभान अल्लाह हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह आमीन आमीन सुभान अल्लाह। बेशुमार सलातो सलाम आका इनामदार उम्मत जे वाली नबी गैबदान नबी गमखार नबी आमना जे लाल नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात पाक जे मथा जे तमा असांजे साईं करीम जी आमद जो एहसान अल्लाह ताला ख़ास मोमिनन जे मथा फरमायो। कुरान करीम में अल्लाह ताला फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। मूं अल्लाह जो मोमिनन ते एहसान वा थोरो वा जो मां उन्हनि में पंहिंजो रसूल मोकिलियो अथम। अल्लाह ताला असां तव्हां खे पैदा फरमायो ऐं नेमतूं अता फरमायूं अखियूं ॾिनई दिलि ॾिनी दिमाग़ ॾिनो सोच सम्झाया उज़वा ये शयूं अल्लाह ताला ॾिनियूं। अल्लाह ताला इन्हनि जो एहसान कुरान में न ॼाणायो। अल्लाह ताला फरमाए त मूं जो अल्लाह जो एहसान इहो अथव जो पंहिंजो महबूब नबी तव्हांखे मां अल्लाह इनायत कयो आहे। इन सुहिणे नबी जो छा शान हूंदो जंहिंजो थोरो ऐं एहसान अल्लाह कुरान में गाए। अल्लाह ताला फरमायो सुहिणा नबी
मां तुझो शान तुझे करे ही बुलंद कयो आ जो मां कुरान में अल्लाह बुधाए तू छजा त फरफाना लक जिक्रक सुना नबी तुझो शान तुझो जिक्र हर जिक्र खां मां अल्लाह तुझे करे बुलंद फरमायो चओ सुभान अल्लाह तुझो जिक्र सुना नबी मां तुझे करे हर जिक्र खां बुलंद कयो कि अल्लाह ताला असांजे सुने नबी जो जिक्र बुलंद कयो अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो त इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा एक दफो सलात पढ़ो मूसा गॾु हीअ सलात पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद अन्नबिय्यिल उम्मी अत्ताहिरिल मुतहर व अला आलिहि वसल्लम या उहा सलात अथव जेका असांजा मुर्शिद कंबर वारा साईं साईं सैयद गुलाम हुसैन शाह कंबर वारा नबी साईं जे दीदार लाइ माण्हुनि खे लिखी ॾींदा आहिनि कंहिंखे शौक़ु हुजे सुणे नबीअ जे दीदार जो त रोज़ानो वञी हीअ सलात 200 दफ़ा पढ़े इशा जी निमाज़ खां पोइ कई माण्हुनि दीदार कया मूंसां गॾु हिकिड़ो हलियो अब्दुल कयूम भुट्टो कंबर साल 2000 में साईं उनखे बि इहा सलात लिखी ॾिनी उन सलात जे पंहिंजे घर मबदरे जतोई में उनजो घर आहे मां बि मबदरे जतोई जो आहियां उन मबदरे जतोई में उहा सलात पढ़ी 200 दफ़ा सलात पढ़ी बस कयई 5 मिंट गुज़रिया उनखे थोड़ी देर में निंड अची वई निंड में हुन ख्वाब लधो ख्वाब में नबी साईं जो दीदार थियुसि अब्दुल कयूम भुट्टो तो चए त ॾिसां थो ख्वाब त क़यामत जो मंज़र आहे ॾिसां थो त सोना नबी कुर्सीअ ते वेठा आहिनि नबी साईं जे चौधारी सिंध जा वली सगुरा वेठा आहिनि हिकिड़े पासे खां हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई वेठो आहे हिकिड़े पासे खां सेवण वारो साईं हज़रत कलंदर लाल शहबाज वेठो आहे पर कंबर वारा साईं साईं हुसैन शाह कंबर वारा नबी साईं जे सभिनी खां वेझो उहे वेठा आहिनि जदों इहो मां ख्वाब लधो कंबर वारे साईं जो हिकिड़ो मुरीद हो जंहिंजा नेक अमल खुटी पिया आहिनि नबी साईं अल्लाह जी बारगाह में कंबर वारा साईं अल्लाह जी बारगाह में अर्ज़ था कनि त मालिक मिठायो मुंहिंजो मुरीद हो जेकॾहिं इन जा नेक अमल खुटी पिया आहिनि मुंहिंजा जेकॾहिं वधीक हुजनि त मां इनखे थो ॾियां इनखे माफ़ी मिले अल्लाह साईं कंबर वारे साईं जी इहा दरख़्वास्त क़बूल कई ऐं उन कंबर वारे साईं जे मुरीद खे माफ़ी मिली यो ख्वाब लधो अब्दुल कयूम भुट्टे चए तो जेडी मतलब मां ख्वाब लधो जागियुस बाकी रात मां जागी गुजारी सुबह थियो त मां हलियो वियुस हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रोज़े ते बी रात वनी मां सेवन शरीफ रहियुस पोइ वरी मां वरी कंबर मोटी आयुस कंबर वारे साईं खे मां अर्ज़ कयो त सुणा सैयद मूंखे का अहिड़ी ॻाल्हि ॿुधाए जो मुंहिंजो ईमान मज़बूत थिए जी त कंबर वारे साईं जवाब ॾिनो त पुट तूं ॻोठां निकिते लतीफ़ साईं जे रोज़े ते आए हे खाधई हे पीतई ॿी रात तूं सेवण रहे हे खाधई हे पीतई फलाणो कमु ग़लति कयई न करियां अॼु असां वटि आयो आहीं वधीक जेको पुछीसि तोखे ॿुधायूं सुभान अल्लाह चओ न सुभान अल्लाह यो कंबर वारो साईं सुन्नत जमात जो पीर सैयद अहल बैत जेको माण्हुनि खे सुणे नबीअ जा दीदार कराए खुदा जो कसम अलाए केतिरा माण्हू मबदरे जतोईअ जा जिन दीदार कयो आहे हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाई नंढड़ी असुल ये महफिल सुने नबी जी पर इन में भी नबी साईं जो शान हुयो उन माण्हू नबी साईं जो दीदार कयो ॻाल्हियूं नबी साईं जूं ये अल्लाह जा वली जेके इन्हनि खे विलायत सुने नबी साईं जे सदके अता थींदी आहे जगह सुनो नबी रिझी वेंदो आहे त उनखे विलायत मिलंदी आहे न जगह पंजतन पाक रिझंदा आहिनि जेका असाब सगुरा रिझंदा आहिनि जेका नबी साईं रिझी पवंदो आहे परची पवंदो आहे उनखे विलायत अता थींदी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह खबर पई त कंबर वारे साईं जो शान इहो आहे जो माण्हुनि खे ॿुधाए थो त तूं हेॾे वे जेकॾहिं कंबर वारे साईं जो शान इहो आहे त असांजा नबी असांखे कोन ॾिसंदा हूंदा चओ न सुभान अल्लाह सुभान अल्लाह छो था चऊं त असांजा नबी
असां के दिसंदा हुंदा इन करे था चऊं जो कुरान करीम में अल्लाह ताला फरमायो आ त इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा सुना नबी मां अल्लाह तो के हाज़िर नाज़िर करे मोकलियो आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह कंबर वारा साईं हाज़िर नाज़िर इन 15वीं सदी जा वली त असां जो नबी नबिन जो भी सरदार वा सुभान अल्लाह ओए हाज़िर नाज़िर न हुंदा था नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर जमात अहले सुन्नत जे लाए अल्लाह जो कुरान फरमाए तवरफना लक जिक्र जे लाए अल्लाह जो कुरान फरमाए त मां अल्लाह भी मुझा मलाइका भी मुझा फरिश्ता भी सुना नबी तो ते सलात पिया था पढ़ूं नमाज असां पढ़ंदा आहियूं अल्लाह न पढ़ंदो आहे रोज़ा असां रखंदा आहियूं इहे कम अल्लाह जा न आहिनि अल्लाह असां ते फ़र्ज़ कया आहिनि पर हिकिड़ो कम अहिड़ो आहे इबादत में जो अल्लाह जेका इबादत नमाज असांजे लाइ इबादत आहे पर अल्लाह बि इन इबादत वारे अमल में अल्लाह लाइ इबादत न आहे अल्लाह कहिड़ी इबादत न कंदो आहे अल्लाह इबादत खां पाक आहे पर असांजे सुहिणे नबीअ ते अल्लाह सलात पढ़ंदो आहे सुभान अल्लाह कुरान में तो अल्लाह फरमाए त सुना नबी मूं अल्लाह जो तोसां प्यार एॾो आहे जो मां अल्लाह पाण बि मुंहिंजा फरिश्ता मलाइक बि सुना नबी तो ते सलात पिया था पढ़ूं सुभान अल्लाह ईअं न आहे त पढ़ी छॾी हुई हाणे नथा पढ़ूं या अॻिते पढ़ंदासीं हेर नथा पढ़ूं अहिड़ो इन में ग्रामर जो अहिड़ो सेगो न आहे पढ़ूं था पिया इन जी माना है त अल्लाह ताला पढ़ंदो हो पढ़े थो ऐं पढ़ंदो रहंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह टई ज़माना आहिनि गुज़रियल वक़्त पिया हलंदड़ वक़्त पिया ईंदड़ वक़्त पिया टई ज़माना आहिनि टई वक़्त आहिनि अल्लाह ताला दुनिया कायम कई असांजे सुहिणे नबी ते सलात पियो थो पढ़े हीअ दुनिया हले पई थी हीअ दुनिया ख़त्म थी वेंदी हिकिड़े ॾींहुं ही जान फानी आ अल्लाह खत्म न थींदो अल्लाह जी ज़ात बाक़ी आ दुनिया फानी आ अल्लाह बाक़ी आ जे अल्लाह बाक़ी आ त सुहिणे नबीअ जो ज़िक्र बि बाक़ी आ जो उन जो ज़ाकिर उन जो ज़िक्र कंदड़ उन ते सलात पढ़ंदड़ अल्लाह आ सुभान अल्लाह हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो हूंदो जो अल्लाह जो नालो वठण वारो केरु न हूंदो ज़िक्र करण वारो केरु न हूंदो जॾहिं दुनिया फना थी वेंदी न त अल्लाह जो नालो केरु वठे केरु आहे ई कोन दुनिया फना थी वई पर अल्लाह हूंदो त नबी साईं जो ज़िक्र हूंदो सुभान अल्लाह अदा सही तो चवां न कुरान में आहे न या कुरान जी आयत पढ़ी अथमि न जे नबीअ जो शान अल्लाह हीअं वधायो हिकिड़ी ॿी आयत ॿुधायां वक़्तु मुख़्तसर आहे अलाए छा इनायत अॼु फासायो आहे त साईं 20 मिंट अथव हाणे कहिड़ी ॻाल्हि कयूं कहिड़ी न कयूं हीअ नबी साईं ने शफ़ाअत जी ॻाल्हि ॿुधो असांजो नबी अज़ान पढ़नि पिया त अज़ान खां अॻु सलात पिया पढ़नि त सलात वसलाम अलैका या शफ़ीअल मुज़निबीन असांजो नबी गुनाहगारनि जी शफ़ाअत कंदड़ आहे शफ़ीअल मुज़निबीन माना गुनाहगारनि जी शफ़ाअत करण वारो शफ़ाअत जी माना आहे सिफारिश करण वारो सुभान अल्लाह असांजो नबी कंहिंजी सिफारिश करण वारो आहे गुनाहगारनि जी नेकोकारनि जी न चओ न सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान असां अल्लाह गुनाहगारनि जी जिन नबी साईं ते भाड़ियो आहे जिन तवक्कल सुहिणे नबीअ ते कई आहे जिन जो भरवसो नबी साईं ते आहे उन्हनि जे लाइ शफ़ीअल मुज़निबीन आहिनि कीअं कुरान शरीफ़ जे 5 सिपारे जी सूरत नंबर 5 सिपारे जी आयत नंबर 64 सिपारो यादि कयो 5 आयत यादि कयो 64 या वञी कुरान मां पढ़ो ॾिसो त जेका माना मां ॿुधायांव थो इहा आहे न जिया आहे त पोइ असांजे सुहिणे नबीअ जो शान जेको अल्लाह अता कयो आहे सो सचो ऐं बरहक़ आहे कुरान अल्लाह जो नाज़िल कयल किताब आहे कुरान में अल्लाह ताला फरमाता वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक
फस्तगफिरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीम। सुभान अल्लाह चओ त माना ॿुधाया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पोयां बि चओ ॾाढा चओ। ये सुभान अल्लाह सुने नबी जे रोज़े ते पहुचे वती। मां ॿुधायां त असांजो नबी हाज़ुर नाज़ुर नबी आहे। इन्ना अरसलनाक शाहिदा। यार ये मोबाइल तो भरे पियो अधो। ये जो मोबाइल हितां मोकिलजे थी त इहो प्रोग्राम कराची हलियो थो वञे, सऊदी अरब हलियो थो वञे, सॼी दुनिया में थो हलियो वञे। ये मोबाइल साइंस जो औज़ार, हिन में एॾी ताक़त असांजे नबीअ खे अलाह ताक़त कान ॾिनी आहे। असांखे न ॾिसंदो हूंदो। हीअ टके जी शइ इहा असांजूं ॻाल्हियूं अलाए किथे वञी थी पहुचाए, अंग्रेज़नि जी ठाहियल आहे। पोइ अलाह जो शान कहिड़ो हूंदो जेको सुणे नबीअ खे अलाह अता कयो हूंदो। असां उन शान खे सुन्नत जमायत वारा मञण वारा आहियूं। ॿिया मञनि न वञनि, वञी पंहिंजे क़िस्मत खे चवनि, मरनि त ख़बर पवनि। असां मरंदा त सुहिणो नबी क़बर में असांजो सुहिणो नबी ईंदो ऐं मलाइक फ़रिश्ता सुवाल जवाब कंदा, मर रब का तुंहिंजो रब केरु आहे? जवाब ॾींदासीं रबी अल्लाह, असांजो रब अल्लाह आहे। मां दीन का तुंहिंजो दीन कहिड़ो आहे? जवाब ॾींदासीं त दीन अल इस्लाम, असांजो दीन इस्लाम आहे। याद की ॻाल्हि थो कयां, इहा हदीस में सुणे नबी ॿुधाई आहे। नबी साईं जी ज़बान थो ॿुधायांव। नबी साईं फरमाइनि था त पोइ क़बर में मां अची वेंदुसि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अदा फौजी असांजा नबी क़बर में ईंदा। पाण करीम फरमाइनि था त पोइ फ़रिश्ता पुछंदा त मां कुंत तक़ूल फी हक़ हाज़िहि रजुल, दुनिया में तू हिन शख्स जे लाइ छा चवंदो हुए? सुणे नबी लाइ जेको हाणे तुंहिंजे साम्हूं आहे क़बर में, उन लाइ तू दुनिया में छा चवंदो हुए? त सुणा नबी फरमाइनि था त हिकिड़ा अहिड़ा हूंदा जेके दुनिया में मूंखे न सुञाणंदा आहिनि, उहे क़बर में न सुञाणंदा। उहे चवंदा त ला अदरी, असां नथा सुञाणूं। जेके दुनिया में मुंहिंजा नारा न हणंदा, मूंखे हाज़ुर नाज़ुर न सम्झंदा आहिनि, उहे चवंदा ला अदरी अलाए केरु आहे। पर जेके दुनिया में मूं ते मुंहिंजो नालो ॿुधी या ठरी पवंदियूं आहिनि, नाराए तकबीर, नाराए रिसालत या रसूल अल्लाह। जॾहिं महिल नाराए रिसालत ईंदो त ज़बान सां या रसूल अल्लाह पुकारींदा। नाराए रिसालत या रसूल अल्लाह। जेके दुनिया में नाराए रिसालत जो जवाब या रसूल अल्लाह ॾींदा आहिनि, तो उहे क़बर में सुणे नबी खे सुञाणंदा ऐं मलाइकनि खे चवंदा त फ़रिश्तो छा था पुछो? हिन जे लाइ त मां इंतज़ार में हुउसि त कॾहिं सुणे नबी जो दीदार थींदो। भला जे दुनिया में नथो थिए त मरां त सुणे नबी जी हदीस आहे। नबी साईं फरमाए विया आहिनि त क़बर में मां ईंदुसि। मां त मोही हिन जे सुणे जे दीदार जे करे आया। शौक़ु हूंदो हो त जे दुनिया में नथो थिए, भला मरण खां पोइ त ज़रूरु थींदो। ॿुधायोमांव त दुनिया में बि थिए थो, जेके कामलनि सां सचो अक़ीदो कामलनि में रखनि था। त जीअं अब्दुल कयूम भुटे जी ॻाल्हि कई मां त सलाद पढ़ी उन 200 दफ़ा त नबी साईं जो दीदार थियुसि। दुनिया में भी थे तो हले को कंबर मूंसां गॾु ॾिसो त ईअं मंज़र जीअं कंबर में आहे न, त हर जुमे ते 15-20 हज़ार माण्हू, यार एडी मखलूक जुमे जुमे ते हर जुमे ते एडी मखलूक जो अचे थी त का त उन सैयद में हुई न ॻाल्हि छिक हुई न। उन ॾा पोटा पुट पोटा आहिनि, तक़रीरूं कनि था, सुने नबी जो शान ॿुधाइनि था ऐं साॻी ख़ल्क़ साॻे नमूने पई थी अचे। मां 5 सिपारे जी आयत नंबर 64 पढ़ी, उन जो तर्जुमो आहे त जेके माण्हू घणा गुनाह करे वियनि, सुहिणा नबी तो पिरीअ जे तॾे ते अचनि, पोइ मूं अलाह खां माफ़ी घुरनि, सुहिणा नबी तूं बि हिननि जी माफ़ीअ लाइ मूंखे सिफारिश कर। अलाह तो फरमाए अचनि तुंहिंजे तॾे ते मदीने में हाज़ुरी भरनि। अलाह खणी चई हा त मके हलिया वञो, काबतुल्लाह त मके में आहे। अल्लाह फरमाए त वलो अनम इज़लम अनफुसम जाऊ क तो हिक वट अचनि, तो पिरीअ वट अचनि। क माना तूं अकेले वट अचनि। क चइबो अंग्रेजी अरबीअ में, जंहिंखे सिंधीअ में चइबो तूं अकेलो, तूं हिकु, तो हिक वट अचनि। सुणा नबी
जाऊ क पोछा कन फस्तगफिरुल्लाह मु अल्लाह का इस्तगफार कन माफी गुरन सुना नबी अना माफ न तो क्या न तुने तडे ते बाया मु अल्लाह का माफी भी घुरन पर अना हिकड़ो शर्त बियो भी पूरो थे केड़ो वस्तगफर लहुमुर रसूल चओ सुभान अल्लाह रसूल तू भी तो पाना चप चोर न तू भी तो चो न मुझा मालिक मिठाई मुझे तडे ते आया थे मुझो तडो खराब करने चा इन्हें हाणे खड़ी बख्श ये चइबो आहे न त मुझे तडे ते हली आया आहिनि ये 5 सिपारे जी आयत नंबर 64 तो बुधाया तू सुना नबी तू भी सिफारिश कर तू भी चो तू भी ज़बान चोर तुझी गाल थोड़ा ही मोटाईंदुसि सदी दुनिया री गाल खड़ी मोटाया सुना नबी तू तो मुझो हबीब आही ना कुर्बे मूसा और है कुर्बे मोहम्मद और है अपना जाना और है रब का बुलाना और है कोई तूर और है अर्शे मुअल्ला और है सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत मूसा कोई तूर ते आए हो असा जो नबी अल्लाह जे अर्श ते वनी पो सुभान अल्लाह मेराज वारी रात अल्लाह जे अर्श ते पहुतो ते हिन जो कुर्ब बियो आ असा जे सुने नबी जी वेझड़ाई कुर्ब चइबो आ करीब होण के वेझे होण के अन्नबी ओला बिल मुमिनीन मिन अनफुसिम सुनो नबी मोमिनन के उनन जे जानन खां भी वधीक वेझो आ ओला माना जोर वेझो केतरो वेझो मिन अनफुसिम उनन जे जानन खां वधीक वेझो अल्लाह केतरो वेझो आ व नहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद यो कुरान आ अल्लाह साईं साजी रग खां वेझो आ अल्लाह साजी रग खां वेझो ऐं सुनो नबी जान खां भी वेझो या साजी रग में जान आ साजी रग कटे छबी ते जान खत्म थी वी न अल्लाह ताला फरमाए तो माला त इन्हनि के साज रग खां वधीक वेझो आया पर सुना नबी अन्नबी ओला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम तू मोमिनन के ईमान वारन के जेके तोसा प्यार था कन उनन के उनन जी जानन खां भी वधीक वेझो उनन जी जान अञा परिया तू अञा वेझो जान परिया तू अञा वेझो केडो वेझो थियो सुनो नबी वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सुना नबी तू समूरन जहान अल्लाह रहमत ही जे नबी साईं परे हुजे त पो रहमत करे कीअं माना वेझो आ न दा या कुरान जी आयत पढ़ी आ न वमा अरसलनाक इल्ला इत मस्जिद में लिखी पई आ अल्लाह अल्लाह छाए लिखल अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन तमाम हमदो सनाउन अल्लाह अल्लाह जो को समूरन जहानन जो पैदा कंदड़ आ अल्लाह समूरन जहानन जो पैदा कंदड़ वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन असा जो नबी समूरन जहान अल्लाह रहमत माना जेके जेके जहान अल्लाह पैदा कया हन उनन ते रहमत करण वारो असा जो नबी आ सुभान अल्लाह ये कुरान पे तो पढ़ा मैं हदीस ता के न तो बुधाया हदीस बुधाया वेकड़ी सुने नबी फरमायो ला युमिन अहदुकुम अहब अकून इलैहि मिन नफ्सिही व वलदिही व वालिदिही व नास अजमईन तहां मोमिन उहो आ जेको मु नबी के वेझो समझे पांजी जान खां वधीक पाने औलाद खां वधीक पाने माँ पीउ खां वधीक हर इंसान खां वधीक मु नबी के जेको वेझो समझे उहो मोमिन नबी साईं दा फरमाया माना नबी साईं जी वेझड़ाई ईमान आ वेझड़ाई के मञण ईमान आ पुछो न असा ईमान ते कायम रहूं पांजे सुणे नबी के वेझो समझूं हां क्रिकेट वारा वेझो क्रिकेट पई थियल अफ्रीका में चीन में इंडिया में सऊदी अरब में दुबई में हिते पिया था तेरी महिल ही ॾिसूं ये क्रिकेट तेरी महिल लाइव थियल ॾिसजे थी मौलवी साहब वह तेरी महिल जो तेरी महिल पिया था ॾिसूं पर जेकॾहिं क्रिकेट मोबाइल में टीवी में जिथे किथे तेरी महिल जो तेरी महिल ॾिसी सघिजे थी त असांखे ताक़त न आहे असां ओड़ा ज़िक्र फ़िक्र न पचाया आहिनि पर असांजे नबीअ खे ताक़त आहे उहो असांखे ॾिसे थो जेके वली आहिनि अल्लाह जा वली उहे त सुहिणे नबीअ खे ॾिसनि था असां में उहा ॻाल्हि न आहे
असां ओड़ी सलात न पढ़ी आहे सुणे नबीअ खे ओड़ी सलातुनि जा ओड़ा भेरा न ॾिना आहिनि जेके पढ़ो किताब फैज़ान सुन्नत में लिखियो पियो आहे त हिकिड़ा माण्हू अहिड़ा जेके सलात खां सवाइ ॿियो कमु न कंदा हुआ चवंदा त मानी खाईंदासीं 5 मिंट लॻंदा मानी न खाऊं हाणे छा खाऊं जो 5 मिंट न लॻनि अदा फलाणी ग़िज़ा था खाऊं इन में 1 मिंट लॻंदो पोइ ॿियो टाइम छो न सलात खे ॾियूं 5 मिंट मानी न खाईंदा हुआ इहो शौक़ु हो उन्हनि खे सलात पढ़ण जो उहे राति ॾींहं पिया नबी साईं जो दीदार कंदा हुआ उन दीदार में एॾो मज़ो आहे पोइ मानीअ में किथे आहे उहो मज़ो जो मानी खाइण मानीअ लाइ टाइम कढणु पाण खे जहिड़ो रखण लाइ अहिड़ी का खोराक खाईंदा त बसि जहिड़ा हुजूं पिया सलात पढ़ूं सुणे नबीअ जो दीदार कयूं उन्हनि खे त उन दीदार मां ई ढो थी वेंदो हो न कहिड़ी मानी खाइण जेके सुणे नबीअ जो दीदार कंदा उनखे ॿी खोराक जी ज़रूरत कहिड़ी पवंदी जेके रूहानी खोराक मिले उहो जिस्मानी खोराक न तलबींदो सुभान अल्लाह इन जिस्मानी खोराक ऐं सुणे नबीअ ते सलात अल्लाह जो ज़िक्र इहा रूहानी खोराक आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह रूहानी ग़िज़ा आहे सुभान अल्लाह त अदा मुझो चवण तव्हांजो ॿुधण अल्लाह पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए तव्हांजो प्रोग्राम घणो आहे वॾो आहे ढिघो आहे हिते खोड़ ॿिया आलम सगोरा आहिनि नात ख़ान आहिनि अल्लाह कंदो त तव्हांजो प्रोग्राम जारी ऐं सारी रहंदो ॿुधाइणो हिन में इहो त असांजो नबी असांजे जाननि खां वेझो आहे उन ते असां सलात पढ़ूं अल्लाह बि पढ़े थो अल्लाह जा फ़रिश्ता मलाइक बि पढ़नि था अल्लाह असांखे बि हुकुम ॾिनो आहे त हिन सुहिणे नबीअ ते सलात सलाम पढ़ंदा रहो जेतिरी सलात घणी पढ़ंदासीं ओतिरो असांजो फ़ाइदो आहे वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन रब्बना आतिना फिद दुनिया आमीन हसनतम व फिल आखिरत हसनतम व क़िना अज़ाबन नार मुंहिंजा मालिक मिठा आहियो इनायत मल्ला ऐं उनजी इन टीम जमायत गॾिजी सॼी प्रोग्राम कयो आहे मुंहिंजा मालिक मिठा तुंहिंजे सुहिणे नबीअ जे शान में प्रोग्राम आहे अज़मत में प्रोग्राम आहे इहो असांखे पक है त क़बूल आहे मुंहिंजा मालिक मिठा इन प्रोग्राम जे सदके मुंहिंजा मालिक मिठा बीमारनि खे शफ़ा अता फरमाए आमीन मुंहिंजा मौला जेके मदीने न विया आहिनि उन्हनि खे मदीनो नसीब फरमाए मुंहिंजा मौला असां सभिनी जा गुनाह माफ़ फरमाए रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरत हसनतम व क़िना अज़ाबन नार व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्किही सय्यदना मुहम्मद व आलिहि व सहबिही अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन आमीन ला इलाहा आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सुभान अल्लाह।